सेक्रेटरी जनरल मोहतरम नूर चाटन साहब, साहिब रियान साहब, साहिब किताब मोहतरम अयाज अमर शेख साहिब, साईं अली मोहम्मद परवेज साहिब, सिंधी अदब जो तमामु वॾो नालो है। साईं जी तमामु घणा किताब लिखड़ियूं खोड़ सारियूं आहिनि। इन सां गॾोगॾु सजाद ख्वाजा साहिब, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन सुजावल जा सदर, दाऊद अमर साहब, मंजूर मेमन, निसार मेमन, आफ्ताब पंवर ऐं असांजे खिते जो तमामु वॾो ॾाओ अदीब, लेखक, स्कॉलर साईं मुश्ताक सईद साहिब, सिंध कल्चरल फोरम सिंध जो चेयरमैन मोहतरम सादिक लाको साहिब, साईं हसन रिंद, शकील खट्टी, गुलाम मुस्तफा मेमन ऐं ॿिया जेके बि साम्हूं वेठल ऐं स्टेज ते वेठल समूरा दोस्त, अस्सलाम वालेकुम। जी सिंध। सभ खां पहिरीं असां मोहतरम अयाज अमर शेख साहिब के खोड़ सारी मुबारक ॾियूं था त संदसि सिंधी अदब में हिकु नओं वाधारो आहे। सरजंदड़ जेको अदब है उन में इहो इज़ाफ़ो आहे त खोड़ सारा अयाज़ जेके आहिनि उहे किताब ॾिना आहिनि। ऐं सम्झां थो त नौजवान टही जो अयाज अमर शाइर जेको नौजवाननि जी बुलबुल उमगनि ते ऐं धरतीअ ते जंहिं जेके मामला आहिनि, मसइला आहिनि, बुनियादी इशूज़ आहिनि, उन्हनि ते लिखंदो रहे थो। ऐं सम्झां थो त शाइर जेके आहिनि उहो धरती ते ख़ुदा जा ख़लीफ़ा हूंदा आहिनि ऐं ख़ुदा जे इल्म सां नवाज़िल हूंदा आहिनि। अयाज अमर शेख ख़तरनि खां आगाह कंदड़ शाइर आहे जेको हिकु मिसकीन मुहाणे ते बि लिखे थो, जेको रछ ते बि लिखे थो, हिन धरतीअ ते बि लिखे थो ऐं धरतीअ ते जेके बि वार थियनि था, हमला थियनि था, जेके मुसीबतूं मढ़जनि थियूं, उन्हनि समूरनि अज़ाबनि ते, उन्हनि समूरनि मसइलनि ते अयाज़ जे नमूने अकासी करे थो। ऐं सम्झां थो अयाज़ जी शाइरी में जेका मंज़र निगारी आहे, जेका ॿोली जी हुस्न ऐं जेको ॿोलीअ जा इस्तारा आहिनि, जेको हर्फ़े तजनीस मिले थो, शायदि के शाइर में मिले। हिन क़िस्म जो जेको अदब जेको आहे उहो हिन सिंध धरतीअ जो उहो ज़रूरत आहे। असांखे हिन क़िस्म जा अवामी ऐं मज़ामती शाइर सभु जी ज़रूरत है। घटि में घटि अयाज़ लाइ इहो नथो चई सघे त अयाज़ जो अदब, अयाज़ जो कलम के भोतार जी चमचागीर में हलियो हुजे, के भोतार जी ख़ुशामदी में हलियो हुजे। अयाज़ जो कलम जॾहिं जंबिश में आयो है तो उन धरती के दर्दन खे वर्णायो है, उन्हनि मिसकीन मज़लूम मारोड़नि जी दाइन आइन खे जेको वर्णायो है। अयाज़ जो सिर्फ़ु हिकिड़ो जेको उहो शाइर ऐं गज़ल जेको आहे उहो हुते तव्हांजे आॾे साम्हूं रखी पंहिंजी जाइ वठंदुसि त सामूहिक जे मैदान में जॾहिं जंग लॻे थी, दूल्हे दरिया खान ऐं जाम निज़ामुद्दीन ते जॾहिं हमिलो थिए थो, सॼी सिंध धरती असांजी परमारनि ऐं धारनि जे हमले जे हेठि रही आहे ऐं हमलेवार जॾहिं बि आया आहिनि त उन्हनि असांजी हिन धरतीअ ते हमला कया आहिनि, पर सिंध धरती पंहिंजी मज़ामत कई आहे। शाइर अयाज अमर छा त मंज़र निगारी कई आहे सॼी हिन सामूहिक जी, सॼी हिन धरती जी उन मैदान जंग खे जे अंदाज़ में बयानु कयो आहे। चए थो दूल्हे दरिया खान जाम निज़ाम आहे गहरी निंड में, ॾिया सभु विसामिल आहिनि मकलीअ सां, मीनार था जागनि, सांत ॾियण का सुञ लॻे थी, रूह जे ऋण में रुञ लॻे थी, शाह बेग जा फेल प्याला सुर्कनि साण सवाया आहिनि, जंहिं ते सारे लश्कर गॾिजी जंग तबल बि वॼाया आहिनि। हिकिड़ो शौर उथियो आहे उब मां, छिरकी छिरक आ निकितो सभ मां, सामोईअ जी सांझीअ मां को दूल्हे दरिया खान उथियो आहे। घोड़नि जी हिणकारनि सां गॾु गजंदड़ को तूफ़ान उथियो आहे, सभु तलवारूं तजलनि जहिड़ियूं धड़ मथां कई धड़ करनि था, हर हिकु पोयां हड़ करनि था। वॾनि दिलि जो वेस लॻे थो, रत सां राॻियल देस लॻे थो, धरती धूड़ दुआलियल आहे, हर हिकु माण्हू घायल आहे, समुंड उते ई साॻियो बीठल, ऊंदहि अंधकार लथल आहे, कई लंगर ॿेड़ा थिया आहिनि, आऊं आहिनि गाऊं आहिनि, नंगर तुंहिंजे नंगनि ते जाॻियूं केॾियूं काहूं आहिनि, हिकिड़ो दरिया खान हो तुंहिंजो जंहिंमें विझ वराका हा, सदियुनि जी तारीख़ जा जाॻियल के ओजागा हा, सो अॼु ॻाढ़े सिज जियां सामूहीअ में निंड पियला, जाम फेरोज़ जा सभु फानोस कंध झुकायो बीठा आहिनि। जाम फेरोज़ जा सभु फानोस कंध झुकायो बीठा आहिनि, शाह बेग जा वचियल शह पर फातह बणिजी फड़किया आहिनि, छते जी बाज़ारनि ते अॼु कहर को बणिजी कड़किया आहिनि, नंगर सारो नीर थियो आहे, दूल्हे दरिया खान जे सीने में काई तलवार खुपियल आहे, मकलीअ ते अॼु राति लथी नथल आहे,
दूल्हे दरिया खान जाम निज़ाम आहे गहरी निंड में जीअं बड़ी महिरबानी। असां सां गॾु हुआ इकबाल जाफर साहब, ठटे ज़िले जो तमामु जाखोड़ींदड़, तमामु बहितरीन लीडर ऐं शर्मा जंहिं हर मसइले हर नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु जेकॾहिं इंसाफ़ी अवल ॻाल्हायो आहे, पंहिंजो आवाज़ बुलंद रखियो आहे, त यकीनन उहो इकबाल जाफरो आहे। भरपूर तारीफ़ थी वञे इकबाल जाफरो जे लाइ। अयाज़ अमर शेख पंहिंजे किताब आऊं तुंहिंजो अधु में सरमद खे बेटा ॾींदे चवे थो, ए सरमद तूं सिंध जो सिज हुए, सच पुछे त तोखां पोइ